फाउंडेशन के सिटी यूनिट के जनरल सेक्रेटरी जावेद अहमद कासरी Dr. Muhammad and we are Mudli and Dr. Safi Salam. Jiyat Ostan Jilai ki tarjuma इदारे अल्लाहबाद वुमेन वेलफेयर फाउंडेशन तरफा एक हफ्ते सफाई मुहिम हलाई गई। मकामी इलाके के भरपूर सहकार का अल्लाहबाद वुमेन वेलफेयर फाउंडेशन के डॉक्टर कारकुन बड़े जोश हैं जल्दी से गंदगी के बर्फ शहर थाने बुला खाने के साफ सुथरो रखने लाए शहर के मेन रोड का वठी हर गटी है या गटी के गंदगी का पार कराने ला अहम किरदार करे। सफाई मतलब मान के शव जाने लाए कॉम्प्लेक्स स्टिकर एंड डॉकिंग करे घर घर सफाई सुथराई जो पैगाम बताया गयो। साइमन अल्लाहबाद वुमेन वेलफेयर फाउंडेशन बेन रिवायती तंजीमन खान पहली हिदायत रखने लाए रखे साइंगा सी पहली तंजीम तरफा कोस्तान की तारीख में 13 दफो सफाई मुहिम रिवायत के कायम करे एक आला मिसाल कायम करे। साइंगा उनके मुखालफत थी किलमान असाने सफाई मुहिम के नाकाम करने में काफी किरदार अदा कयो और असाने कारकुनन को खूब मिलवाए। ऐसा शुक्रगुजार हैं जनाब तहल के नाज़िम जनाब शाफी अमरानी साहब जा टीएम साहब जा गुलाम मेमन साहब जा जैसा भरपूर ताउन कयो छो त सफ़ाई जी वॾी अहमियत आहे। अल्लाह साईं सफ़ाई के इंसान की फितरत में शामिल कयो आहे। कायनात जे कारण जो फरमान आहे त सफ़ाई अध ईमान पाण उहो बि फरमायो त पाक ईमान जो हिस्सो आहे। साइंस जो इल्मु सफ़ाई की बीमारियों मां निजात संदे इन लाइ चवणी आहे त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। सेहत चाहियो था त सफ़ाई रखो। ॿी चवणी आहे त जी ख़ुशि त जहान ख़ुशि। साईं पंहिंजे जिस्म खे साफ़ रखण सां गॾु पंहिंजे आसपास जे माहौल खे साफ़ सुथरो रखण लाइ माण्हुनि में सुजाॻी पैदा कयो। ऐं इहा हिकु माण्हू जी ज़िमेवारी न आहे पर असां पूरे शहर जी ज़िमेवारी आहे। ऐं गाॾियुनि मां जेको ख़ासि धूमो निकले तो ज़हरीलो धूमो ऐं दर्द मिटी इनखे रोकण लाइ शहरी पंहिंजी ज़िमेवारी सम्झी उनखे रोकण लाइ जाको रखनि। असांखे घुरिजे त पंहिंजे घर घटियुनि रोडनि खे साफ़ रखूं ऐं आम माण्हुनि में इनजी सुजाॻी ॾिए। आख़िरी में आउं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां कि असांजे महफ़िल में के रौनक बख़्शी ऐं इन शाह साहिब जो शेर चयो त थोरा न थोरा मूंखे मारू हणनि जा तलायूं में ॿेड़ा ॻणी रहियूं।